अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। सुभान अल्लाह। सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन। सुभान अल्लाह। मौलाना व मौला सफलैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बड़े आवाज सल्ले अला सय्यदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। शौक़ मोहब्बत सा पढ़ायो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। तमाम सलात पढ़ायो ना, थक जी पे आयो जा। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या दीन दा मालिक सोहना है, इस्लाम दी जान हुसैने। शायर मुकम्मिल जना बुधनो न ता पोच वंदो सुभान अल्लाह। और शायर का अग में सुभान अल्लाह चो तो मठाए बुधाए अत खणी जो सुभान अल्लाह। दीन दा मालिक सोहना है, इस्लाम दी जान हुसैने। जिह कुफर दा सीना चाक किता, उस तीर दा नाम हुसैने। मां वरी तो पढ़ा। दीन दा मालिक सोहना है, इस्लाम दी जान हुसैने। जिह कुफर दा सीना चाक किता, उस तीर दा नाम हुसैने। दर इस्लाम दी दुनिया ते ततहीर दा नाम हुसैने। मैं दानिश क्यों ना फखर करा, जो मेरे पीर दा नाम हुसैन। खड़ी जो मैं दाज जो मुर्शिद करबला वाला हुसैन हाथ खड़ी जावे। मैं दानिश क्यों ना फखर करा, जो मेरे पीर दा नाम हुसैन।
इमाम आली मकाम जो जन सिर मुबारक, इमाम आली मकाम जो जन सिर मुबारक कटजी नेज़े मुबारक ते आयो त हिकड़े सवाल करण वारे ॾिठो इमाम हुसैन जा चप मुबारक चुरन पिया, कुरान पाक पढ़न पिया पाण। हिकड़े ॾिसण वारे ॾिसी ऐं फरमायो तू किथे दा वसदा तू किथे दा वसदा कारी हई दस के कुरान पढ़ाई इवें कोई कारी नहीं पढ़ सकता जिवें तैं कुरान सुनाई। या गोद रसूल दा पलिया हई या खीर बतूल पिलाई। रब जाने केड़ी मजबूरी है इन्हा जालम सांग चढ़ाए। इमाम आली मकाम जा कुरान पढ़न का चप मुबारक बंद थी या पाण इन सवाल जो जवाब ॾिनो। वो जवाब ॿुधण चाहियो था त हथ खणी सभई सुभान अल्लाह चयो। पाण फरमाइन था अकबर दा मैं बाबा अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीरई जेड़ा नेज़े ते कुरान पढ़म इत खीर दी बटका सीरई। एक दीन दे खातिर मैं छोड़ दी ओ नाने दी जागीर। एक दीन दे खातिर मैं छोड़ दी ओ नाने दी जागीर। लोग आखन में को करबल दा हुसैन मेरा ना करबल दा शबीर। मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्हम्दुलिल्लाह अज असा माहवार 27 शरीफ फतह मस्जिद मरकपुर दादू में प्रोग्राम बुधी रहा है बुधाए रहा है। अल्लाह ताला साईं हाफिज कमाल करमी ऐं उन सां गॾु जेके तावन कंदा आहिनि इन मस्जिद सां उन्हनि जे माल में इज्जत में बरकतूं अता फरमाए। जन हे शोदाए करबला जे शान में महफिल सजाई आहे। अल्लाह ताला तव्हां खे विख विख जो अजुर अता फरमाए जो तव्हां पंहिंजे कुर्ब जा कदम भरे मौला हुसैन जो शान ॿुधण आया आहियो। वरी बि चओ सुभान अल्लाह। मुंहिंजी दिल चवे थी त अॼु तव्हां जे साम्हूं उन हुसैन जो शान बयान कयां जंहिंजा कपड़ा जन्नत मां था अचनि। नचे सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे पाक कलाम जा फकीर आयत तिलावत कई। उन आयत करीमा में रब्बे कायनात इरशाद फरमायो कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत कुर्बा। ए महबूब तू फरमाए त हिन दीन सेखारण जे एवज अवां का कोब अजर नथो घुरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा सिवाय मुझे कुराबतदारन जी मोहब्बत जे। लजपाल नबी असा के छा छा मिलियो आ
लजपाल नबी जे सदके ईमान मिलियो आमना जे लाल जे सदके कुरान मिलियो आमना जे लाल जे सदके जेके मुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे दिमाग वारी मेमोरी में डाउनलोड थी वञे उहो सुभान अल्लाह चवे ॿिए जी ज़रूरत नाहे छो हुसैन जो शान ॿुधी हिलाली मां जो पुट ई ख़ुशि थींदो आहे ॿियो को ख़ुशि न थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह असांखे जॾहिं पंहिंजी अमड़ थिन प्यारी हर सुन्नीअ खे रुॻे मूंखे न हाफ़िज़ अहमद खे न हाफ़िज़ कमाल खे न हर सुन्नीअ खे जॾहिं अमड़ थिन प्यारी नबी जो नालो वठी अली जो नालो वठी ॿियो थिन प्यारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह दीन मिलियो आमना जे लाल जे सदके ईमान मिलियो आमना जे लाल जे सदके कुरान मिलियो आमना जे लाल जे सदके जन्नत मिली आमना जे लाल जे सदके आसमान के रब तो जे मोंजले छत बनायो आमना जे लाल जे सदके ज़मीन के रब तुझे मोंजे ले बिछाणो बनायो आमना जे लाल जे सदके और ॻाल्हाए रहियो आहियां तू सुभान अल्लाह जो नारो अॻिते मां तकरीर कई सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुअर्ज पे कयो दीन मिलियो आमना जे लाल जे सदके ईमान मिलियो आमना जे लाल जे सदके कुरान मिलियो आमना जे लाल जे सदके रब जिंदगी अता कई मुस्तफा करीम जे सदके सुभान अल्लाह अखियूं ॾिसण जे मिलियूं अमना जे लाल जे सदके कन ॿुधण जे लाइ मिलिया आमना जे लाल जे सदके हथ पैर कमकार करण जे लाइ आमना जे लाल जे सदके मिलिया ओ मिठा रब सिहत अता कई आमना जे लाल जे सदके हाणे उहो महबूब थो फरमाए मां तव्हां खां इन जो अजुर नथो घुरां मां तव्हां खां वठण न आयो आहियां बल्कि तव्हांखे अता करण आयो आहियां दादू वारा महबूब असांखे ॾियण आया आहिनि एतिरो महबूब असांखे ॾिनो आहे रब तो फरमाए इन्ना आतईना कल कौसर ओ मुझा महबूब असां तोखे जेको कुझु ॾिनो ख़ैर कसीर घणे तादाद में एॾो महबूब खे मिलियो उहो महबूब वठण न आयो आहे बल्कि अता करण आयो आहे उहो महबूब फरमाए थो तव्हांखे जेको कुझु मिलियो मुंहिंजे सदके मां तव्हां खां इन जो अजुर नथो घुरां मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो आहे सुभान अल्लाह असांजी जान महबूब ता कुर्बान आहे त महबूब जो हिकिड़ो मुतालबो कहिड़ा कहिड़ा महबूब ता जान कुर्बान कंदो ओ दादू वारा मदीने वारे साईं सां दिल लगाईंदे दुनिया में भी बेड़ा पार थींदई त आखिरत में भी बेड़ा पार थींदई रुगो दिल पंहिंजी मदीने वारे साईं सां लगाए ॾिस मलाइको वारो अगर थोड़ो आवाज वधाए न हितां तोखे हुसैन जो दीदार थी वञे सखी थी सखी अल्लाह जो दोस्त हूंदो आहे चो सुभान अल्लाह मदीने जे मीर सां लोलाईंदे
लाइंदे ते पल्ले गंज पाइंदे हाँ लाइंदे ते पल्ले गंज पाइंदे मरपुर वारा मदीने जे मीर सालो लाइंदे ते पल्ले गंज पाइंदे ओ महबूब फरमाए थो मुझे अहल बैतन मुझे कुराबतदारन सा मोहब्बत कयो उहे अहल बैत मदीने वाले साईं जा केड़ा आइन उनन अहल बैतन मजा हिकड़ो मौला अली आ गरीब जो सुभान अल्लाह अली जो नालो बुधी घणन जा टायर पंचर थी वेंदा घणन जा वुजू भजी पवंदा पर असां छा चवंदा आहियूं चओ सुभान अल्लाह त ॿुधाए अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिल थी ठरे ओ जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिल थी ठरे जी दिल नथी ठरे भली करे पियो करे ओ जी दिल नथी ठरे भली करे पियो करे अहल बैतन मां हिकु मौला अली आहे अम्मा फातिमा आहे ऐं उन्हनि जा बचड़ा हसनैन करीम चओ सुभान अल्लाह मुझी दिल चवे थी तो शुरुआत शाने अली खां कजे केड़ा केड़ा बुधण जले तैयार हिकड़े बिन के उबासी अचे वेठी बोले थकजण जी उबासी थी अचे साले खुशी जी उबासी थी अचे चौ सुभान अल्लाह मदीने वाले साईं लजपाल नबी फरमायो मन कुंतो मौला हो फअलियुन मौला जिंजो मौला जिगरी दोस्त मां नबी आया उन जो मौला जिगरी दोस्त अली आहे हबीब करीम ने फरमायो बी जाए थे लजपाल नबी फरमायो मन कुंतो वलियहु फअलियुन वलियहु जंहिंजो वली मां आया उन जो वली अली आहे वली जो लफ्ज कसीरुल मानी आहे केतरा ही लफ्ज न मां जुड़ंदा आहिनि पर इते कुछ मानाऊं ही ॾिजनि थियूं वली जी माना आहे दोस्त वली जी माना आहे मददगार वली जी माना आहे वारिस इहे टई मानाऊं हिते इस्तेमाल करे सघजनि थियूं आमना जे लाल महबूब बेमिसाल बाकमाल अरब जे ताजदार गरीबन जे गमखार यतीमन जे यार अड़िन जे आधार दिलन जे दिलदार मिठे मोहम्मद मुस्तफा मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो मां मोहम्मद दोस्त आया उन जो अली भी दोस्त आहे साईं दा फरमाइन जो मददगार मां आया उन जो अली भी मददगार आहे साईं दा फरमाइन जो वारिस मां आया उन जो अली भी वारिस आहे के जो वारिस अली आहे नारे हैदरी हैदरी गरीब जो सुभान अल्लाह अली हक जो इमाम असा उन जा गुलाम वठो नालो था अली जो सुबह ऐं शाम यार अली जो जिक्र कया तो सुभान अल्लाह वते निकरे अली हक जो इमाम असा उन जा गुलाम वठो नालो था अली जो सुबह शाम वठो नालो था अली जो सुबह शाम जेको अली
जेको अली खां फिरियो दोज़ख जे दरे जिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे ओ जिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे अली अली कंदो आया मुंहिंजी दिल थी ठरे जिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे मुझे महबूब मुस्तफा फरमायो लजपाल नबी फरमायो जे जो मौला मां आया उन जो मौला अलिया जे जो वारिस मां मोहम्मद आया उन जो वारिस अली आहे जे जो दोस्त मां मोहम्मद मुस्तफा आया उन जो दोस्त अली आहे जे जो मददगार मां नबी आया उन जो वारिस अली आहे इमाम दिलमी इहा रिवायत इन लफ्ज़न में आंदी आहे त मदीने वारे साईं फरमायो मन कुंतु नबियहु फअलियुन वलियुहु जे जो मां मोहम्मद मुस्तफा नबी आया अली उन जो वली आहे अली उन जो साबित थियो जी निस्बत जी मोहब्बत मदीने वारे साईं सां हूंदी उन जी मोहब्बत निस्बत मौला अली सां ज़रूर हूंदी छो त मौला अली सारी दुनिया जे मोमिनन जो मौला आहे जेको अली खे पंहिंजो मौला नथो मञे इहो मोमिन ई नथो थी सघे असां त हरदम चवंदा आहियूं अली अली मौला अली हैदर अली तव्हां बग़ैर जी चवरायो अली अली जो मौला अली आहे उहो चवराए अली अली मौला अली हैदर अली रहबर असांजो तूं दिलबर असांजो तूं साईं पे बागन जी बागर आई तूं ई अड़न जी आथर आई करका भली हज़रत अली जेको जेको नारे हैदरी जो जवाब ॾींदो आहे जो न सां भली थी करका भली हज़रत अली सरवर असांजो तूं दिलबर असांजो तूं और जो सुभान अल्लाह खैबर वारे ॾींहुं हबीबन करीमन ऐलान फरमायो त सुभाणे इस्लामी झंडो उनखे अता कयो वेंदो जंहिंसां अल्लाह मोहब्बत रखंदो आहे ऐं अल्लाह जो रसूल बि मोहब्बत रखंदो आहे ऐं उहो बि अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहब्बत रखंदो आहे रात गुज़री वई सुबुह थई सभ साहबी मुंहिंजे महबूब जी बारगाह में हाज़िर थिया असाबन जो अखियूं आहिनि लजपाल नबी जो चेहरो वरी विचो सुभान अल्लाह जे महबूब जे हुस्न जी ॻाल्हि अची वई आहे त हिकिड़ी झलक मदीने वठी थो हले तो सुभान अल्लाह हबीबन जो मुखड़ो मुबारक अहिड़ो त हसीना अम्मा हलीमा लजपाल नबी के पालण वारी अम्मा साइण का पाड़े वारन औरतुन पुछा गई ए हलीमा दो खबर तव्हांजे घर में रात जो दियो त बरंदो आहे पर ॾींहं
जो बदियो बरंदो आ तवाजे घर मां खुशबू अचे थी ओ अम्मा साइण बुधायो ये रोशनी दिए जी कनाए यह अजीम बत्ती जी या ट्यूबलाइट जी रोशनी आ अम्मा साइण फरमायो पुछण वारियो बुधो बुधो ये का ट्यूबलाइट ना रे का बत्ती बिजली ना रे आमना जो लाल मक्के का खणी आई आया पंहिंजी झूपड़ीअ में अची उनखे रगायो हा हे रोशनी उन महबूब मुस्तफा लजपाल नबी दी आहे मैं लब के ले आवा किथों सोहणा तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा आखो दुनिया दा दुआरा हथ खड़ी जो दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा मैं लब के आवा किथों सोहणा तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा दुल्ला शरीफ और साईं को फरमाए मुख चंद बदर शाहशानी है मथे चमकेला नूरानी है काली जुल्फ ते अख मस्तानी है नख और अखा इन मत भरिया लब के ले आवा किथों सोहणा तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल सुभान अल्लाह असाबी चवन त सुबह थैया खैबर जो मैदान हबीबे किबरिया जे सामोस भई गुलाम बिछाइन पर हर कंहिंजी तमन्ना इहा आहे त अॼु इस्लामी झंडो मूंखे मिलंदो हर कोई ये पियो सोचे अभी वन करीमन फरमायो अली बिन अबी तालिब किथे आ असहाबन अर्ज कयो या रसूल अल्लाह ओ मुझे सोना हबीब अली के अखिन में तकलीफा अभी वन करीमन फरमायो अली के खुरायो वने मौला अली शेर छली फातिह खैबर नबी जो बिरादर असदुल्लाह गालिब हजरत अली बिन अबी तालिब आयो महबूबा जी दुआ पे दहन चौ सुभान अल्लाह कदी अली जे अखिन मुबारकन ते हणन था त अली जे अखिन जी तकलीफ खत्म थी वई अख इए रोशन थी वई इए सूर खत्म थियो जण अख में तकलीफ ही न हुई एडो महबूब जे दुआब में असर ऐं शिफा हुई नचे सुभान अल्लाह महबूब जी दुआब के ॾिसी मुंहिंजे मुर्शिद ने कलम खयो चओ सुभान अल्लाह त ॿुधाए दुआब दहन जानिक दी मिलियो दर कन संदोता मिलियो दर संदोतारो मिठा जानी ही पिग तुझी मुंजा सानी ही पिग तुझी मरीजन ले मलम आए मिठा माखी सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तों हे बुधई शान अली हाणे अच तोखे बुधाया शेर जे बच्चे जो शान ओ हुसैना जह हुसैन जे बारे में
हबीबन करीमन फरमायो हुसैनो मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मुंह मजा आए मां हुसैन मजा आया। हबीबन करीमन फरमायो अल हसनो वल हुसैनो सैयदा शबाब अहलिल जन्नत। हसन हुसैन जन्नत जे जवान जा सरदार। अरे जो सुभान अल्लाह। जे दिल हाजिर करे वे तो मां हिकड़ो शायर पढ़ा। दिल हाजिर करे वे। मुती ने दिल से पूछा बता के क्या हुसैन है। मुती ने दिल से पूछा बता के क्या हुसैन है। धड़क धड़क के बोल उठा सदा सदा हुसैन है। धड़क धड़क के बोल उठा सदा सदा हुसैन है। शान अहल बैत देख सभी की मिसाल कोई नहीं हुसैन सा। अजब लड़ी है जंग भी हुसैन ने यजीद से। वो इससे बढ़ के जीत गया यजीद था हुसैन है। हुसैन है हुसैन है हुसैन है हुसैन है यजीद यजीद न पूछिए कि क्या हुसैन है। हाँ हुसैन है न पूछिए कि क्या हुसैन है। कि तुम मेरा बादशाह हुसैन। ये बात किस कदर हंसी ये बात किस कदर हंसी जो कह गए तो दिन की बना हुसैन है। हाँ हुसैन है मेरा बच्चे जो बच्चा इमरान खान वो सुभान अल्लाह न चले जो बच्चा हुसैन वो हथ नहीं चले। मेरा बादशाह हुसैन। हाँ हुसैन है मेरा बादशाह। जहाँ जहाँ खल के में जो मदद तलब सभी का आसरा हुसैन है। या हुसैन है मेरा बादशाह हुसैन है। सुभान अल्लाह। ओ हुसैना जिन हुसैन जे बारे में हजरत अनस बिन मालिक फरमाए तो मां हिकड़े भेरे महबूब जी खिदमत में व्यस छा दिसा। हुजूर सुतल आहिन। हुजूर जे पेट मुबारक ते हसन हुसैन खेडी रहा आहिन। औलाद हुंदो आहे न अबो सुतल हुंदो आहे पेट ते चढ़ी वेंदा सीने ते चढ़ी वेंदा। वाह हुसैन तव्हां जो शान जो पेट मुबारक नबी जो आ। रुगे नबी जो ना है बल्कि नबियन जे नबी जो आ। रसूलन जे ताजदार जो आ। हजरत अनस फरमाए तो मां ॾिसां तो छा शान हुसैन छा शान हसन जो आ। हजरत अबू हुरैरा तो फरमाए हबीबन करीमन फरमायो त जन्नत इन्हनि ॿिन्ही सां मोहब्बत रखी उन्हनि मूंसां मोहब्बत रखी। जन हिननि सां बुग़्ज़ रखियो उन्हनि मूंसां बुग़्ज़ रखियो। अल्हम्दुलिल्लाह असां अॼु इमाम हुसैन जी मोहब्बत में इते वेठा आहियूं। ज़िक्र हुसैन ॿुधी रहिया आहियूं बल्कि इहो ज़िक्र नबी आहे। वरी चओ सुभान अल्लाह। हथ खणी चओ सुभान अल्लाह। मुझे महबूब जे हुसैन जो शान चाहे। हबीबन करीमन फरमायो लजपाल नबी फरमायो
त हसन हुसैन बई दुनिया में मुजा गुल आहिन रैहान तैय मिन हज़िल उम्मत मुझी हिन उम्मत में हसन हुसैन मुजा गुल आहिन गुल सुरहान आहिन सूह आहिन रूह जी राहत आहिन साईं करीम फरमाइंदा त हसन हुसैन मुझा गुल आहिन मुझी सूह आहिन मुझे रूह जी राहत आहिन। अरे विचार सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए उहो हुसैना जह हुसैन सा मदीने वारो हुकूमत जी कुर्सीअ ते हिक नाअहल बद किरदार यज़ीद पलीत वेठो त हक वारे हुसैन मुकाबले जे लाइ मैदान ते निकिरी आयो आ। उन वक्त मदीने जो गवर्नर यजीद जे पारां वलीद बिन उतबा हुयो। यजीद उनने खत लिखियो वलीद यजीद खां हुसैन खां मुंहिंजी बैयत वठ मदीने जे माण्हुनि खां मुंहिंजी बैयत वठ पर उन जी शुरूआत कुरैश जे अकाबरीन खां कजां सभ खां पहिरियां इमाम हुसैन खां बैयत वठजां। वलीद इमाम हुसैन के घुरायो आ बैयत जे लाइ। साईं दा फरमाइन वलीद तोखे त ख़बर आ अली जे बच्चे जो सिर त कटजी सघे तो गैर जे अॻियां झुकी न थो सघे। वरी चओ सुभान अल्लाह। नेठ इमाम हुसैन मदीनो छॾियो आ मिठो प्यारो शहर मक्के अची रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो मक्के मंझां मक्के में कूफिन जा खत अचण लॻा। तव्हां हुसैन असां वटि अचो पाण कूफे ॾे। हज़रत इमाम मुस्लिम पंहिंजे सौट खे नायब बनाए कासिद बनाए कूफे ना रवानो कयो। वाकई जेकर कूफे वारा एतिरा वफादार आहिनि त कूफे हलण घुर्जे। इमाम मुस्लिम कूफे पहुतो आहे। कूफे वारनि मोहब्बत मझां बैयत कई आहे। रिवायतुनि में अचे थो त 18000 माण्हुनि इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत कई आहे। ॿी रिवायत में आहे त 80000 माण्हुनि इमाम मुस्लिम जे हथ ते बैयत कई आहे। दोस्तो यजीद के इन गाल जी खबर पई आ। यजीद कूफे जे गवर्नर नुअमान बिन बशीर के मज़ूल करे उन जी जाइ ते उबैदुल्लाह बिन ज़ियाद के मुकर्रर कयो। वॾो ज़ालिम हुयो जाबिर हुयो। मुंहिंजा दोस्तो उन कूफे वारनि इमाम मुस्लिम के ॿिनि पुटनि समेत शहीद करे छॾियो। इमाम मुस्लिम शहादत खां पहिरियां इमाम हुसैन ॾा खत लिखियो अवां कूफे अचो। साईं कूफे वारा वॾा मोहब्बत वारा अवां कूफे अचो। खत इहो लिखी मोकिलियाऊं हेॾा इमाम मुस्लिम खे शहीद करे छॾियाऊं। जंहिं ॾींहुं इमाम मुस्लिम शहीद थियो उन ॾींहुं या उन खां हिकिड़ो ॾींहुं बाद में इमाम हुसैन मके शरीफ खां रवाना पिया थियनि कूफे ॾांहुं। जिनमल इमाम आली मकाम कूफे मके पाक खां रवाना पिया थियनि निकिरनि पिया। दोस्तनि अहबाबनि मोहब्बत वारनि मना कई साईं तव्हां कूफे न वञो कूफे वारा बेवफा आहिनि। पाण उन्हनि खे उन्हनि खत कढी ॾेखारियऊं ऐं फरमायूं जेकॾहिं आऊं अॼु हक़ जो साथ न ॾींदुसि सुभाणे अलाह जे आॾो कहिड़ो कंधु खणंदुसि। पाण 72 साथियुनि जे मुख़्तसिर काफ़िले सां मके खां रवाना थिया जिन में इमाम हुसैन जा सकीर बचड़ा भाणेज भाइटिया ऐं बनु अब्दुल मुतलिब जा माण्हू शामिल हुआ।
अन्या पाण वाट ते हुया तो कूफिन जी बेवफाई इमाम मुस्लिम जी शहादत जी खबर मिली। मोहम्मद बिन साद चयो हिकड़े माण्हू जे इमाम हुसैन जा खेमा रस्ते में ॾिठा उन चयो आहे त मूं जॾहिं इमाम हुसैन आली मकाम जा खेमा ॾिठा मूं पुछा कई ही खेमा कंहिंजा आहिनि चयो वियो इमाम आली मकाम जा आहिनि। जेॾीमहिल उन खेमे के वेझो वञी ॾिसां हिकड़े खेमे जे अंदर हिक सोणी सूरत वारो नौजवान जंहिंजो चेहरो चोॾी जे चंड खां वधीक हसीना उन जे अखियुनि मां लुढ़क वही रहिया आहिनि। कुरान मिठे आवाज़ में पढ़ी रहियो आ। मूं उन खां पुछा कई उन त ॿिए तरीक़े सां पुछा कई पर दादू वारा दिल हासिल करे मां क़रीब उहो साॻो शाइर थो पढ़ां त पुछण वारे पुछा कई इमाम हुसैन खेमे में जो कुरान पढ़े पियो। पुछण वारे पुछा कई तू वसदाकारी हई दस के कुरान पढ़ाए कुरान सुनाए या गोद रसूल दा पलिया है या खीर बतूल पिलाए। रब जाने केड़ी मजबूरी है इन ज़ालिम सांग चढ़ाई। जरा पुछण वारे पुछा कई पाण कूफिन जा खत कढी ॾेखारियऊं ऐं फरमायूं त हिननि दावत ॾेई खत एॾा तवजह कयो हिननि खत लिखी मूंखे घुरायो। हाणे मां सम्झां थो त मुंहिंजे क़त्ल खां सवाइ हिननि जो ॿियो कोई इरादो न आहे। पाण जॾहिं करबला जे करीब पहुता त इब्ने ज़ियाद जी फौज जो हिकु जथो जेको 1000 फौजनि ते मुश्तमिल हुयो अची रस्तो रोकियनि। उन्हनि जो अॻवान हुर्र हुयो। चओ सुभान अल्लाह। पाण पुछा कयूं हिन सरज़मीन जो नालो छा आहे चयो वियो त करबला। पाण फरमायूं करबोबला यानी दुख ऐं मुसीबतन वारी सरज़मीन पंहिंजा खेमा करबला जे पिड़ में अची खोड़ियऊं। छा सही फरमायो करबला जे पिड़ में अची खेमा खोड़ियऊं। छेड़ो यज़ीद साम्हूं चुंबी जोड़ियऊं मुंह न मोड़ियऊं पसीता उतरार जो। करबला जे पिड़ में अल्लाह आया अज अमीर वेही वेरन साम्हूं तिखा हयाऊं तीर हुई ये तकदीर असुल इमाम हुर्र के घुराए खतन वारी कुर्सी न खोले हुर्र के ॾेखारियऊं। हज़रत हुर्र फरमायो अर्ज़ कयो सोना हुसैन मूंखे हिननि जे नियतुनि जी ख़बर कान हुई। नेठ ॻाल्हि हलंदे हलंदे 9 मुहर्रम ख़मीस जो ॾिहाड़ो हुयो। यजीदी लश्कर में जंग जा तबल वजण लगा। हज़रत इमाम हुसैन फरमायो ए यजीदियो अज जुमे जी रात आहे तव्हां खे ख़बर आहे त मां हुसैन कुरान सां मोहब्बत रखंदो आहियां। मां हुसैन दुआ ऐं
इस्तग़फ़ार सां मोहब्बत रखंदो आहियां मां हुसैन क़ुरान सां मोहब्बत रखंदो आहियां अॼु मुड़ी वञो त असां पंहिंजे रब जे लाइ दुआ ऐं इस्तग़फ़ार घुरो असां रब जी नमाज़ अदा कयूं रब ॼाणे थो त मां हुसैन नमाज़ सां मोहब्बत रखंदो आहियां वो पाण उहा सारी जुमे जी रात अल्लाह जी नहीं जी रात अल्लाह जी इबादत में गुजारियाऊं ऐं उन ई रात जे अंदर पंहिंजे साथिन रफ़ीकन खे खुतबो ॾिनाऊं ए साथियो रफ़ीको यज़ीदन जो छेड़ो मूसाण आहे कूफिन जो छेड़ो मूसाण आहे अवामा को रात जे बदिले में वापस वञण चाहे त वञे हलियो मां उनखे रोकींदुसि कोन साथन रफ़ीकन अर्ज़ कयो ए हुसैन ओ नबी जा बच्चा हुसैन तोखे हिन विड़ में करबला जे बयाबान में छॾे असां मदीने ॾे कहिड़ो कंध खणी वेंदासीं क़यामत ॾिहाड़े रसूलुल्लाह जे साम्हूं असां कहिड़ो जवाब ॾींदासीं त हुसैन खे असां अकेलो छॾे आयासीं ए हुसैन असां जूं जानियूं तुंहिंजे नाले तां कुर्बान आहिनि पुडेठ ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं आयो इमाम आली मकाम पंहिंजे 72 साथिन खे सब्र ऐं शुक्र जी तलकीन कंदे कूफिन जे आॾो तकरीर कयाऊं उहा तकरीर कयाऊं दिल ॾारींदड़ मंज़र आहे हज़रत इमाम आली मकाम फरमायो ए कूफियो यज़ीदियो नबी जी न्याणी जो औलाद मौजूद नाहे तव्हांजे नबी जी न्याणी जो औलाद मौजूद आहे हा जेको सुञाणे थो सो मूंखे सुञाणे मां हुसैन बिन अली आहियां मुंहिंजो नालो नबी आहे मुंहिंजो बाबो अली आहे मुझी अम्मा ज़हरा आए जाफर जन्नत में उड़ावंदड़ मुझो चाचो आहे शहीदन जो सरताज अमीर हमज़ा मुझे बाबे जो चाचो आहे हम उहो हुसैन आहियां जो मुझे बारे में मुझी अम्मा खे मुझो नानो फरमाईंदो हुयो फातिमा हुसैन के रोइण न दे हुसैन रोंदो आहे मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे अल्लाह अल्लाह तव्हां मूंखे सुञाणियो तव्हां मुंहिंजे रत हारण में अल्लाह खां डिॼो मुंहिंजे रत हारण में तव्हांखे छा मिलंदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इहा दिलदारी दर तकरीर जिरमल कूफिन बुधी शिमर पलीत चवण लगो हुसैन असा तुझी तकरीर बुधण न आया या जंग जले तैयार थी या यजीद दे अग्या झुकी पो हक वारे हुसैन फरमायो अल्लाह जी पनाह जो माथे फांसी पे अग्या झुकी पवा अली जे बच्चे जो सिर कटजी तो सगजे तो पर गैर जे अग्या झुकी नथो सके या दिलदारी दर गुफ्तगू हुर बुधी जे सब खां पहिरियां रस्तो रोकियो हुयो उहो यजीद जे टोले खां निकरी आयो इमाम आली मकाम के हथ बदी अर्ज तो करे सुना हुसैन
मुखे हिनन जे नियत जी कल कान हुई खबर न हुई मां माफ़ी जो तलबगार आहियां हींअर अवां जो साथ ॾींदुसि मुखे माफ़ी ॾियो पाण उन जो उज़ुर क़बूल कयाऊं हुर जेको कूफे जे बहादुरनि में शुमार थींदो हुयो यज़ीद जे मथां करकी पियो कूफिन खे चवण लॻो ए कूफियो यज़ीदियो कुझु शर्म कयो हया कयो तव्हां नबी जे बच्चे ऐं उन जे बच्चनि सां कहिड़ो हशर कयो आहे कहिड़ो सलूक कयो आहे जो अॼु फुरात जो पाणी जानवर पी रहिया आहिनि पखी पी रहिया आहिनि मगर कौसर जे वाली जे बच्चनि जो तव्हां पाणी बंदि करे छॾियो आहे कूफी करबला में शाह के शहजादा सारीन निकरियो निहारीन चढ़ पीर मोहम्मद अरबी कूफिन जे मथां हज़रत हुर करकी पियो ईअं चवंदे जंग कंदे नेठ शहादत जो प्यालो पीताई हुर हली आइए मांझी मर्दानो आया आशिक अग जो पतंग परवानो ही सिर सामानो घोट मथाओ घोरियां कोशिमिर पलीत सब खां पहिरियां इमाम हुसैन दा तीर उछलायो इमाम हुसैन जे साथिन मां जवाब में तीर उछलाया अल्लाह अल्लाह मुस्लिम बिन उस जा तीर काफरन सा इनन यजीदन सा कूफिन सा विड़ंदे पलीतन सा नेठ शहादत जो प्यालो पीतो उन खां पोइ हज़रत हबीब बिन मज़ाहिब इमाम आली मकाम जे साथिन मां नाफिय बिन हिलाल कूफिन जा 12 माण्हू जहन्नम रसीद कया नेठ शहादत जो प्यालो पीताऊं इमाम आली मकाम जे बच्चन मां सब खां पहिरियां इमाम अली अकबर शहादत जो जाम पीतो हैदरी कुवत जा जोहर ॾेखारी दे हीअ जो करबला जे मैदान में आयो आ केतराई कूफी केराई दे नेठ शहादत जो जाम पीताऊं उन खां पोइ अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील शहादत जो जाम पीतो उन खां पोइ आओ नहीं मोहम्मद शहादत जो रुतबो उन्हनि खे मिलियो उन खां पोइ अब्दुर्रहमान ऐं जाफर जेके अकील बिन अबी तालिब जा फर्जंद हुया उन्हनि खे शहादत जो रुतबो मिलियो भाइटा शहीद थी विया पाणे जो शहीद थी विया साथी शहीद थी विया करबला जे मैदान ते अॼु हुसैन अकेलो रहिजी वियो आहे हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़िबान हीअ मुंहिंजो कलम आ इमाम हसन खे ज़हर मिलियो आ इमाम हसन खे ज़हर मिलियो जंहिंजो नूरी जिस्म रेशम खां नरम छा पेश करे हसनैन जो गम
ही मुंजी ज़िबाही मुझो कलम अचानक खेमे मां एक नौजवान ज़ाहिर थियो जो चेहरो चोरी जे चंड खां वधीक हसीन हुयो उनजे हथ में तलवार हुई उनजे चेहरे में शींह वारी हेबत हुई अचे जो कूफिन जे मथा कड़को कयाई तो केतरा ई कूफी जहन्नम में पहुंचाए छजाई लेठ जख्मी थी जमीन ते अचे थो वो नौजवान रह गए तो ओ चाचा हुसैन इमाम हुसैन वेझो अचन था नौजवान के पंहिंजी झोली में खणन था वो नौजवान इमाम आली मकाम जी गोद में दम धणीअ जे हवाले करे तो वो नौजवान ॿियो नौजवान केर न हुयो वो नौजवान इमाम हसन जो नूरे नज़र लखदे जिगर सोनो खोट मोहम्मद कासिम हुयो जो शहीद थी वयो पुट कूंद वियो काज जी रात खुशी है पुट कूंद वियो काज जी रात खुशी जो कासिम घोट खुदा जे कसम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़िबाही मुंहिंजो कलम इमाम आली मकाम खेमे में अचन था 6 महीननि जो अली असगर उन सबब तड़पी रहियो आ रोई रहियो आ पाण खेमे मां खणी इमाम अली असगर के कूफिन जे आॾो अचन था कूफियो यजीदियो अवाजी जंग तंबू साण आहे इन मासूम अली असगर तवाजो केड़ो डोह कयो आहे इनके पानी प्यारियो ज़ालिमन पानी त न प्यारियो हुरमला नाले करे बदबख्त इमाम अली असगर के तीर हयो आ अली असगर जे गले पाक में लगो आ रत जो फुवारो निकतो आ इमाम अली असगर अब्बे जी गोद में दम धड़ी हवाले कयो आ आसमान ना निहारे इमाम हुसैन अखिन मालूक वहाए फरमाइन ता मौला असा पंहिंजे दुख ऐं दर्द जी दावत तोखे तारियूं असा तुझी रज़ा ते राज़ी आहियूं मुझा दोस्तों जर्मन हजरत गाजी अब्बास पानी भरण जले व्या पानी भरियो खयो पिया अचन एकड़े जालिम बाजू कटे विधो आ वरी पानी वारी मश्क बे बाजू में झलियाऊं हजरत गाजी अब्बास जो बियो बाजू भी कटियो वियो आ पण पानी वारी मश्क दंदन में झलियाऊं एकड़े बदबख्त तीर हयो आ हजरत गाजी अब्बास जे दंदन में जेका पानी वारी मश्क हुई उन मश्क के लगो आ मश्क फाटी पई आ पानी वही वियो आ एकड़े बदबख्त गाजी अब्बास के नेज़ो हणी शहीद करे विधो आ इमाम आली मकाम इहो मंजर दिसी फरमाइन ता इनकसरत ज़हरी अल-आन हाणे त मुंहिंजी चेल भॼी पई करबला जो बयाबाना करबला जो मैदाना निटहन गर्मी उस गर्म हवाओं झोला प्या लगन चौधारी दुश्मन नजर प्या अचन हुसैन अकेलो रहजी वियो आ खेमे में अचे तो बीबिन के अहल बैतन के सब्र जी तलकीन फरमाए जंगी औजार पहरे ये मैदान में हर गिरी हशमत कवि कुव्वत सा शेर वांगुर हमलो कयाऊं त केतराई कूफी यजीदी जहन्नम में पहुंचाए छयो
मालिक बिन बशीर नाले फत पत्ते करे वार कयो आ इमाम आली मकाम जे मथा इमाम आली मकाम उन जे मथा वार कयो आ त हिकड़े धक में जहन्नम में पहुंचाए छॾियाऊं अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो हिकड़े यजीद ऐलान कयो अली जो बच्चो आ हिक थी न वञोस न त सभिनी खे ख़त्म करे छॾींदो वॾो ताक़तवर आ दुश्मन बि मञे पियो त हुसैन हुसैन सुभान अल्लाह इनरे हिकड़ो हिकड़ो थी न वञे सभई गॾिजी हमलो कयो चौधारी दुश्मन न हमलो कयो हा तीरन नेज़न जी बारिश वसण लगी इमाम आली मकाम जख्मी थी ज़मीन ते अचन था अज गुलाब जे गुल खां वधीक नाज़ुक जिस्म करबला जे मैदान ते रक्त में रंगीना ए उहो जिस्म जिस्म के नबी सोनो कुल्लन ते खणी मदीने में घुमाईंदो हुयो ए उहो जिस्म जिस्म के नबी सोनो सजदे में वींदो हुयो त हुसैन पुठी मुबारक ते चढ़ी वेंदो ए उहो हुसैन जो नबी सोनो मिंबर ते खुतबो फरमाईंदा हुया त हुसैन के खणी हंज में विहारींदा हुया ए उहो हुसैन जरा हुसैन के नबी सोनो पंहिंजी ज़बान चुसाईंदा हुया चपन मुबारकन ते हुसैन के चुमियूं ॾींदा हुया अज करबला जो बयाबान नितरण गर्मिया झोला गर्म हवाऊं पियूं लगन इमाम आली मकाम जो जिस्म गुलाब जे गुल खां वधीक नाजुक रत में रंगीन करबला जी ज़मीन ते आ शिमिर दिल जोशन सीने मुबारक ते अची चढ़ी वेठो पाण शिमिर के फरमाइण था शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा सजदा तो कर लेने घर भी लुटाना मेरा अरे सर भी कटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर ले एड़े वक्त में पाण नमाज पढ़ी दादू वारा तोखे मुखे सबक दिनो आ ते एड़ो मुश्किल वक्त अचे नमाज कज़ा न कभी अदा कभी ए हुसैन जा हुदारो मजमे ते मुंहिंजी नज़र जन जे अखियन मां लुड़क वहन पिया मां ॾिसी रहियो आहियां तव्हांखे मुंहिंजा अदा जीअं हुसैन जे कम में रोई ॾिनो अथव तीअं हुसैन जी तालीम ते बि अमल कयो हुसैन जे सबक खे पिरायो इमाम आली मकाम अहिड़े वक्त में करबला जे मैदान ते नमाज़ पढ़ी तोखे मूंखे उबदारनि खे मञण वारनि खे हिकु सबक ॾिनो दुनिया ते सबक छॾे विया त अहिड़ो मुश्किल वक्त अचे नमाज न छॾबी न मस्जिद में न बैतुल्लाह की दीवारों के साये में अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साये में सुभान अल्लाह ए मोए हुसैन जाओ बिदारो नमाज पढ़ो नमाज जन्नत जी कुंजिया नमाज जन्नत जो रसूआ नमाज बाने के रब सां मिलाईंदिया नमाज अब्द के माबूद जे करीब कंदिया नमाज मखलूक के खालिक सां मिलाईंदिया साईदा फरमाइन अस्सलातु मिराजुल मुमिनीन नमाज मोमिन जले मेराज आहे अस्सलातु खैरुम मिनन नौम नमाज निंद खां भली
हली आए जह जानी वाणी नमाज छड़े बिनी इन जड़त इस्लाम जो जंजीर टुकड़ा टुकड़ा करे छड़ियो ओ अदा दोस्त जी काल अची वई दियोत फिटाई होटल ते कलाक वेही तो रही सूबेदार जो सद मिलई त छुट्टी पाइण विसरी वई वडेरे जो सद चई त दुनिया जा कम छड़े पंहिंजे घर जा जाती कम छड़े पेरा वडेरे जी ओ ताक़त हाज़िर थींदे पर हिके सूबेदार जो सद नाहे फतेह मस्जिद मरकपुर में लाउड ते आवाज ॿुधी तो हयाल सदा अचो छोटकारे जे दर ते जवाब ॾेई छो असां लाउड ते ऐलान तो थे त हयाल फलाह हलिया त दुनिया ऐं आखिरत जा गम लाहे छॾे वरी चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह नमाज पढ़ंदो केड़ा केड़ा पक्का तू बेदिलो दे पढ़ंदो ईद वारी या जनाजे वारी पंज वक्त चओ इन नियत त कयो इंशाअल्लाह नियत त कयो चओ इंशाअल्लाह रब चाहींदो तव्हां भलो कम कयो पर तव्हां जी दिलड़ी चवे ओ मिठा नमाज पढ़ो नेकी जा कम कयो जे नमाज नसीब नथी चई जिक्र नथो नसीब चई त नमाज़िन सा मोहब्बत रख अल्लाह वारन जी सोबत में पाणे बेड़ा पार थी पो सन्नान एकड़े बदबख्त नाले अची इमाम आली मकाम जो सिर मुबारक जिस्म का जुदा कयो इन्ना लिल्लाहि व याद का वो सितम रहा जो रहा तो नामे हुसैन का जिसे जिंदा रखती है करबला नालो आए तो हुसैन जो आगालायो कंहिंजो यजीद जो ना है हुसैन जो जेकर उन हुसैन जो नालो आहे त असां हुसैन जा उबदार आहियूं अच्छा नमाज पढ़ो जिक्र कयो अल्लाह के राजी कयो मस्जिद के आबाद कयो दुनिया में बेड़ा पार आखिरत में बेड़ा पार थी वेंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए हिन महफ़िल खे जिन सजायो जिन दावतूं हलायूं जिन हिस्सो ॾिनो अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत के माली जानी मेहनत के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या सुल्तान या सुब्हान अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करम मौलाए करीम अजे हबीब जे सदके इन महफिल के पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल मंजूर फरमा जेके गलतियों को तायूं छो तो माफ फरमा या अल्लाह जेके कदम कदम खणी आया तन के इन जो अजर अता फरमा इमाम आली मकाम जी असां सभिनी के मोहब्बत अता फरमा इमाम आली मकाम के तरीके ते हलण जी तौफीक अता फरमा इमाम आली मकाम जे जेको सबक छॾे विया उहो उन ते अमल करण जी तौफीक अता फरमा ए मुंहिंजा मौला तू असांजो थी असांखे पंहिंजो बना जेको घुरऊं सो अता फरमा जेको नथा घुरी सघूं सो बि अता फरमा ए मुंहिंजा मौला बीमारनि खे शिफ़ा अता फरमा दर्दमंदनि जा दर्द दूर फरमा मकरूज़नि जा कर्ज़ दूर फरमा मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल फरमा बे औलादन के साले औलाद अता फरमा जो औलाद ना फरमान तन के फरमा बरदार बना या अल्लाह शाह मोहम्मद पनवर के सेहत अता फरमा या अल्लाह उनके खिजरी हयाती अता फरमा या अल्लाह इन मस्जिद के क़यामत तक आबाद फरमा खुसूसन साईं हाफिज कारी कमाल करमी के मौला खिजरी हयाती अता फरमा जेको पान दीन जी ते खिदमत करे रहा है व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की हाफिज इजहार अहमद जमाली मौला हाफिज इजहार अली जमाली जे वालिद साहब के सेहत अता फरमा
उन्हनि जी जेका बीमारी हुजे दूर फरमा फ़कीरनि जे सदके करबला जे शहीदनि जे ज़िक्र जे सदके वसल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि वसल्लम।